नाज़रवा खे कंहिं ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त खिपरो खाई रोड ते बस ऐं मोटरसाइकिल विच में टक्कर, शौकत समेत जो फौत, इब्राहिम समेत जो सख़्त ज़ख़्मी, अस्पताल दाख़िल। खिपरो लॻ खाई रोड ते 11 वाटर वट उमरकोट खां खिपरो वेंदड़ मुसाफ़िर बस ऐं मोटरसाइकिल विच में टक्कर थियो ऐं जंहिं जे नतीजे में शौकत समेत जो फौत, इब्राहिम समेत जो सख़्त ज़ख़्मी थी पियो आहे। ज़ख़्मियुनि खे तालका अस्पताल खिपरो आंदो वियो आहे। नाज़रीन, हिकु दफ़ो ॿीहर अवां खे कंहिं ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त खाई रोड ते बस ऐं मोटरसाइकिल विच में टक्कर, शौकत समेत जो फौत, इब्राहिम समेत जो ज़ख़्मी, अस्पताल दाख़िल। खिपरो लॻ खाई रोड ते 11 वाटर वट उमरकोट खां खिपरो वेंदड़ मुसाफ़िर बस ऐं मोटरसाइकिल विच में टक्कर थियो ऐं जंहिं जे नतीजे में शौकत समेत जो फौत, इब्राहिम समेत जो सख़्त ज़ख़्मी थी पियो आहे। ज़ख़्मियुनि खे तालका अस्पताल खिपरो आंदो वियो आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।